अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। NCOC ईद दौरान सियाहती मागनि ते पाबंदी यकीनी बणाइण लाइ कानून लागू कंदड़ इदारनि खां मदद वठण जो फ़ैसिलो। आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, KP ऐं उतरीन इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते कानून लागू कंदड़ इदारनि जे अहलकारनि जो अंग बि वधायो। KP सरकार पारां सियाहती मागनि ॾांहुं वेंदड़नि ते ॾंड लॻाइण जो ऐलान। कराची में कोरोना मस्बत केसेस की शरह तेज़ीअ सां वधण लगी। कराची में कोरोना केसेस की शरह 14 ऐं हैदराबाद में 12 सैकड़ो रिकॉर्ड। सूबे में 8 मई का 16 मई ताईं पब्लिक ट्रांसपोर्ट ते मुकम्मल तौर पाबंदी लागू। बैनल सूबाई इंटरसिटी ऐं टूरिस्ट ट्रांसपोर्ट भी बंद रहंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कोरोना केसेस की वाध खे रोकण लाइ सख़्तीअ सां SOPs खे यकीनी बणायो वञे। मुल्क में कोरोना विघे वधीक 108 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 4198 नवा केस बि रिपोर्ट। NCOC पारां हेल ताईं 1 खां 10 सालनि जी उमिरि जा 51 ॿारड़ा बि कोरोना विघे फ़ौत थियण जी तस्दीक। NCOC मूजिबि मुल्क में फ़ौतियुनि जो मजमूई तादाद 18537 ऐं मुतासरनि जो अंग 8,45,834 थी वियो। वफ़ाक़ी हुकूमत 15 जून खां बोर्ड जा इम्तिहान कराइण जो उसूली फ़ैसिलो करे वरितो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त बोर्ड जा इम्तिहान लाज़मी थींदा। मैट्रिक ऐं इंटर जा इम्तिहान पहिरीं तरजीह आहिनि। हिन साल को बि बिना इम्तिहान जे प्रोमोट न थींदो। मुल्क ते अशराफिया जो कब्ज़ो आहे। असांजो इंसाफ़ वारो निज़ाम ताक़तवर ऐं धाड़ेलनि खे पकड़े नथो सघे। PDM नाले ठहियल यूनियन वेठी त असांखे इनारो ॾिनो वञे। ग़रीबनि खे भले जेलनि में विझो। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त असां ताक़तवर खे कानून जी पकड़ में आणण जी जंग विड़ी रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन IMF सां ग़लति डील करण ते वज़ीर आज़म सां क़ौम खां माफ़ी वठण जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त रुगो ग़लतीअ जो एतिराफ़ काफ़ी नाहे। मुल्क में महांगाईअ सबबि इमरान ख़ान कंहिं ॿिए खे क़ुर्बानीअ जो बकरो बणाए बची नथो सघे। 1200 अरब जा वधीक टैक्स लागू थियण न ॾींदासीं। सखर IBA वीडियो स्कैंडल में मुलविस ॼाणायल शागिर्दियाणी बख़्तावर सूमरो जो नओं मौक़िफ़ साम्हूं अची वियो। संदसि चवण आहे त IBA जी वीडियो हुन ठाही हुई ऐं हुन में लॻायल इल्ज़ाम बि दुरुस्त आहिनि। इंक्वायरी कमेटीअ में उन्हनि खे विहारियो वियो जिन ते इल्ज़ाम हुया। खेसि हॉस्टल में बंदि करे लैपटॉप खसियो वियो। SSP सखर लेडी एहलकार वठी धमकियूं ॾिनियूं। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बख़्तावर सूमरो चयो त मरहूम प्रोफेसर निसार सिद्दीकीअ जे पुट हुसैन सिद्दीकीअ जो नालो वठण लाइ मथां सख़्तु दबाउ हुयो। उहो चयो वियो त नालो खणण सां तरक़ी ॾियण सां घर बि ॾिनो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे सदर अकबर जमाली रईस परवेज़ ॾाहिरी 68 मोरी शहर पहुची शहरनि जा मसइला ॿुधा ऐं शहरनि दाईंदे चयो त इरिगेशन अमले ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। शहरनि खे FIR जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं दुकानदारनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। बेरहमाना हथ सां 68 मोरी शहर खे मुअनि जो दड़ो बढ़ायो वियो आहे। सर्वेयर अमजद लाखो दारोगो साले ख़ासकेली जिन सरकारी वण वढराए छॾिया आहिनि। जंहिं ते हाजी अली हसन ज़रदारी फौरी एक्शन खणंदे दारोगो साले ख़ासकेलीअ खे बदिली करण जो बाला ऑफिसरनि खे हिदायतूं कयूं। जंहिं मौक़े ते शहरी इत्तेहाद जे सदर बरकत अली बिरोई, मौलाना रज़ा मोहम्मद मेंगल, वॾेरो हुज़ूर बख़्श ऐं ॿिया मौजूद। डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ कैप्टन रिटायर्ड बिलाल शाहिद राव जी ज़ेर सदारत कोरोना खां बचाव लाइ हुकूमत जे तरफ़ां जारी SOPs ते अमल दरामद कराइण लाइ हिकु इजलास मुनक़िद कयो वियो जंहिं में मुख़्तलिफ़ खातनि जे उहिदेदारनि शिरकत कई। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।